नाज़िन घोटकी में सपला पारां मुतालबनि जी मञता लाइ डिग्री कॉलेज अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन हवाले सां ॾिसो था एहसान कलवड़ी जी ही रिपोर्ट। नाज़रीन सप्ला पारां मुतालबनि जी मञता लाइ डिग्री कॉलेज जी गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। हिन वक़्तु मौजूद आहियां डिग्री कॉलेज जी मुख्य गेट आॾो। अचो त हिते मौजूद प्रोफेसरनि ऐं लेक्चरनि सां असीं ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। अॼु असांजे इन एहतिजाज जो मक़सदु इहो आहे त असांजे प्रोफेसर्स सावल घोटो, अशफाक मशोरी साहब ऐं अब्दुल गफ़ार साहब जन खे जेको विक्टिमाइज़ करे जबरी बदली कई थी वञे, न रुगो उन्हनि जी बदली कई वई आहे पर उन सां गॾोगॾु उन इदारे खे डिस्टर्ब कयो वियो आहे जेका ट्रांसफ़र पॉलिसीअ जे बिल्कुलु मुनाफ़ी आहे। सावल घोटो साहब हिन कॉलेज जो सीनियर उस्ताद आहे। उन सीनियर उस्ताद खे ट्रांसफ़र करे आदिलपुर मोकिलियो थो वञे। आदिलपुर जो अब्दुल गफ़ार जेको आदिलपुर जो रहवासी आहे उनखे उतां कढी मीरपुर मोकिलियो थो वञे। इहो सिर्फ़ु जेको आहे इंतकाम हिननि खे इन जे करे बणायो थो वञे त जीअं असां हिननि खां पैसा एक्सटॉर्ट करे सघूं, रिश्वत वठी सघूं, हिननि खे सतायूं ऐं हिननि जो मिसाल बणाए ॿियनि उस्तादनि खे अहिड़े क़िस्म जे ख़ौफ़ में मुलविस करे पंहिंजी बाज़ार गरम रखूं। इन कुदे अमल में RD ऑफिस सखर ऐं DG ऑफिस ॿई इन्वॉल्व आहिनि। DG ऑफिस जेका हिन वक़्तु हक़ीक़तन डिपार्टमेंट स्प्लिट थियण खां पोइ उनजी काई ज़रूरत बि कोन्हे का। असां अहिड़े क़िस्म जी इन्वॉल्वमेंट ते इहो चाहींदासीं त DG ऑफिस खे वाइंड अप करे ऐं RD ऑफिस डायरेक्ट डिपार्टमेंट जे रिस्पॉन्सिबल आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जे खेल खे ख़तमु कयो वञे। त सखर रीजन जूं ॿ मेन कॉलेजूं आहिनि, डिग्री कॉलेज घोटकी ऐं डिग्री कॉलेज मीरपुर माथेलो। उतां सीनियर उस्तादनि खे जबरी बदली तौरु जेको आहे सज़ा तौरु मोकिलियो वियो आहे। उनजो रीज़न इहो आहे त ही असां सप्ला जा कारकुन आहियूं ऐं सप्ला जे हक़नि लाइ आवाज़ु उथारींदा आहियूं। असांखे इंतकामी तौरु उते मोकिलियो वियो आहे। सखर रीजन जूं मेन कॉलेज आहिनि। साईं रखियो तक़रीबन 8 सालनि खां साॻी सीट ते वेठो आहे ऐं कोर्ट जो बि इहो फ़ैसिलो आयल आहे त 3 सालनि खां वधीक केर बि एडमिनिस्ट्रेशन पोस्ट ते नथो वेही सघे। साईं रखियो खे RD सखर ऐं DG खे जल्द अज जल्द हटायो वञे, उस्तादनि जूं बदलियूं वापसि करायूं वञनि। महिरबानी तव्हांजी। मेन मुतालबो जेको आहे उहो जबरी जेको आहे बदिलियुनि जो आहे त जेको मुख़्तलिफ़ कॉलेजनि मां जेको आहे माण्हुनि खे कढी करे मीरपुर माथेलो मां घोटकी मां आदिलपुर मोकिलियो वियो आहे त हिते इन माहौल खे ख़राबु करण जी जेकी आहे उहा कोशिशि कई वई आहे ताकी हलंदड़ कॉलेजनि खे बंदि करे नयुनि कॉलेजनि खे जेको आहे उहो ओपन कयो वञे थो। इन जे लाइ असां एहतिजाज था कयूं त जेको आहे इहे मुतालबा जेके आहिनि उहे मञिया वञनि। असांजी महिरबानी। असांजो सभ खां पहिरियों मुतालबो त 4 टायर जो रिविजन जो नोटिफिकेशन जारी थियणु आहे, छो त काबीना मंज़ूरी ॾेई चुकी आहे, उनजी मिनट्स जी अप्रूवल थी वई आहे ऐं एग्ज़ीक्यूटिव्स जा जेके अख़्तियारात आहिनि उहे गवर्नमेंट यूटिलाइज़ कंदे डायरेक्टिव्स ॾेई चुकी आहे। उनजे बावजूदि सेक्रेटरी कॉलेजिस उनखे नोटिफाई नथो करे ऐं इहा वॾे में वॾी अनरेस्ट आहे त KPK में उहा शइ इम्प्लीमेंट थी वई आहे, पंजाब में इम्प्लीमेंट थी वई आहे, सिंध में अञा उनजो नोटिफिकेशन जारी न थियो आहे। उनखां पोइ हीअ जेको हिते अनरेस्ट आहे घोटकी ज़िले में 3 ॾींहंनि खां एहतिजाज हले थो, अॼु 4थों ॾींहुं उनखे थी वियो आहे त हिकिड़ी इंतकामी बदिलियूं थियूं आहिनि। हिकिड़ी कॉलेज में जॾहिं उते कॉलेज में मक़ामी माण्हू उतां जो अवेलेबल आहे उहो दरख़्वास्त गुज़ार बि आहे त मूंखे उते रखियो वञे, उन जे बजाए जेको आहे उहो सावल घोटे खे डिस्टर्ब करणु घोटकी जे वॾे कॉलेज जिते हज़ारे ॿार पढ़नि था उतां उहो साइंस जो माण्हू कढी उते रखणु, इहा बि नाइंसाफ़ी आहे। उनखां अलावा असांजो ॿिया मुतालबा आहिनि। जेको हीअ सॼो जेको कमु आहे उहो RD ऐं DG ऑफिस जो आहे। घोटकीअ जी तालीम जो जेको ॿेड़ो बोहण जे लाइ हथ सां वठी इंतकामी तौर ते हितां जे जेको आहे मोहतरम मान वारनि हाईली टैलेंटेड प्रोफेसर्स खे जेको आहे ॿाहिरि जी कॉलेजनि में मोकिलियो वियो आहे जिते कंहिं बि क़िस्म जी का एडमिशन कोन्हे का। असां इहो मुतालबो कयूं था त असांजा मान वारा प्रोफेसर जेके जबरी तौर ते बदिलियूं कया विया आहिनि उहे महिरबानी करे वापसि कया वञनि। जेकॾहिं वापसि न कया विया त असां पंहिंजे जेको आहे एहतिजाज जो दाइरो अॻिते वधाईंदासीं ऐं असां पंहिंजी क़यादत जी अॻुवानी में इनशाअल्लाह पंहिंजा जेका जेके राइट्स आहिनि उहे ज़ोरी जेका आहे छीनी वठंदासीं। जेका आहे हिकिड़ी एहतिजाजी रैली कढी वई आहे जेका पहले सखर रीजन जे तरफ़ां आहे। सखर रीजन में लाड़कानो डिवीज़न ऐं सखर रीजन डिवीज़न ॿई अची वञनि थियूं। उन एक्चुअली छा आहे त हिते ही कॉलेज जेको आहे ख़ासि करे घोटकी कॉलेज जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हालतुनि में मुख़्तलिफ़ टीचर्स जे खोट जे बावजूदि बि DG जेको आहे उहे हिते पंहिंजे ज़िले हुजण करे उन्हनि खे ज़ोरी जेको आहे जबरी बदली कई वञे थी। उनजो मिसाल जेको आहे सावल घोटो जेको हिते डिग्री कॉलेज में आहे, हालांकि ज़ूलाजी जा माण्हू हिते 3 आहिनि सिर्फ़ु ऐं हेॾो वॾो कॉलेज आहे ऐं शहर जो कॉलेज आहे, उन मां ज़ोरी उनखे बदिली करे आदलपुर रखियो वियो
ऐं उतां अशफाक जेको आहे मशवरी साहब उहो मीरपुर माथेले खां उनखे जेको आहे आदलपुर रखियो वियो केमिस्ट्री में। हालांकि इहा इंतिहाई ज़्यादती हुई, उनजे बावजूद असां चयो त ठीकु आहे जेकॾहिं हिकिड़ो इदारे खे वीरान करे ॿिए इदारे खे आबाद कयो वञे थो त कंहिं ताईं त ठीकु आहे। उनजे बावजूद कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उहा सावल घोटी जेका आहे ट्रांसफर उहा रोकी वई ऐं उते अब्दुल गफ़ार जेको आहे मेमण उहो मीरपुर माथेले खां उते रखियो वियो। हालांकि उहो उतां जो ई आहे, पर वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी उनजी ट्रांसफर करे वरी सावल घोटे खे उते रखियो वियो आहे। असां चाहियूं था त उते तव्हां आदलपुर में माण्हू खपे सौला जे सब्जेक्ट जो, या सिर्फ़ु सावल घोटो खपे या अशफाक मशवरी खपे। असां चवंदा हीअ इदारा असांजा आहिनि, इदारनि खे आबाद रखण जो तरीक़ेकार जेको आहे उहो अपनाए वञे, बजाए हिन जो इंतकामी तौर ते जेकी एक्टिव दोस्त आहिनि ऐं जेके पंहिंजे इदारनि में पंहिंजे कॉलेजिस में महिनत करे पढ़ाइनि था उनखे ज़ोरी जबरी जेको आहे बदिली कयो वञे थो। अहिड़े क़िस्मनि जी बदिली जेका आहे असांखे क़तन क़बूल